सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। चाची मां इहो चवण थो चाहियां त जेकॾहिं हाशू खे मूंसां मिटी करणी आहे त हुनखे नवाब खान जो साथ छॾणो पवंदो। हा छॾींदो अबा। छॾे ॾींदो न चाची, पहिरियां तूं वञी पंहिंजे भाउ खां पक वठी अची हुनखे चओ त हिते अची पंहिंजी कयल ग़लतियुनि जी मूंखां माफ़ी वठे ऐं मूंखे हिते अची इहो एतबार ॾे त हू ॿीहर कॾहिं बि नवाब खान जो साथ न ॾींदो ऐं पंहिंजी ॻिचीअ मां नवाब खान जी वफ़ादारी जो पटो कढी हिटो कढी। सिजावल खान खां मां केस तां हथ खणाईंदुमि। इहा तुंहिंजी सखणी उम्मीद आहे रहीम। जॾहिं तूं सिजावल खान सां साम्हूं वेही ॻाल्हाईंदे न पोइ तोखे ख़बर पवंदी। उन्हीअ करे चवां थो त पहिरियां सिजावल खान सां ॻाल्हाए साफ़ थी अचो। ठीकु आहे मूसा, सजावल खे रहीम राज़ी कंदो। तूं मुंहिंजी इज़त रखजांइ। तव्हां मुंहिंजो खुटको न कयो, जेको न मुंहिंजे साम्हूं आयो उहो पीसजी वेंदो। हुन जे करे चवां थो तव्हां पंहिंजो ख़्यालु कयो, मता हिन बिल्डोज़र जे हेठां अची वञो, पोइ वतंदो नवाब खान तव्हांजी सुञाणप कराईंदो त इहे उहे आहिनि या ॿिए केरु आहिनि। वॾी ॻाल्हि करे वियो भावल, वॾी ॻाल्हि, पर इहो न विसार त हाशू हिते तव्हां सभिनी जी मौत बणिजी आयो आहे। हुन करे थो चवां त हाशू खां तरी पासो कर, हिते घोटिजी न वञी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।